जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 13 नवंबर 2023 सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास कृष्ण पक्ष जी उमास तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु कोई मंगल कार्य अटेंड करण जी संभावना थी सघे। तव्हांखे अॼु धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। कोई पुण्य जो कर्म करण अॼु तव्हांजे लाइ तमामु लाभदायक थींदो। ख़ासि करे अगर कुछ ना कुछ दान कंदा त तव्हांजो ॾींहुं अञा बहितर थी थो सघे। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में जेतिरो थी सघे पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त थोड़ी ही ॻाल्हि सां कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। धन प्राप्ति थी सघे। तव्हांजो ॾींहुं अॼु मंगलमय हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। कोई अच्छी शय दान करण तव्हांजे लाइ अॼु लाभदायक थींदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी भी हुननि जी इच्छा थींदी अॼु पूरी थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य भी हुननि जो उत्तम ही रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि जो जाम टाइम खां अटकियल कोई कम अॼु पूरो थियण जी संभावना आहे। परिवार में ऐं कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। मन हुननि जो खुश रहंदो। तॾहिं सुखपूर्वक गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर हुननि खे अॼु पंहिंजे खर्चनि ते थोड़ो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। ॾियारी जा ॾींहं हलनि था त मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तुला राशि। तुला राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। भाग्य तव्हांखे पूरो साथ ॾींदो, पर हुननि खे पंहिंजे सेहत ते थोड़ो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु ग़रीबनि में कुछ ना कुछ दान करण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। मान सम्मान में भी वृद्धि थियण जी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं आनंददायक गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते विजय ऐं सफलता जी प्राप्ति थींदी। हुननि खे काई ना काई नई अपॉर्चुनिटी मिलंदी। कैरियर ग्रोथ थियण जी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डपु या घबराहट महसूस थियण जी संभावना आहे, पर हुननि खे पंहिंजी पॉजिटिविटी ऐं एनर्जी तमामु सुठी रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु थी सघे त योगा या थोड़ी देर लाइ मेडिटेशन करण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में कोई भी वॾो कार्य करण खां पहिरियों तमामु सोचे समझे करे ॾींहुं हलाइणो आहे ऐं अॻियां स्टेप्स खणना आहिनि, न त धन हानि थियण जी अॼु आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु उत्तम रहंदो ऐं ॾींहुं सुख सां ई गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु कार्यस्थल ते भी तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। सोमवंती उमास त अॼु कार्तिक मास में कृष्ण पक्ष जी उमास
वॾी में वॾी कार्तिक मास जी उमास आहे। चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू कार्तिक जे उमास में या कार्तिक महीने में कोई तीर्थन ते वेंदो आहे या जो बि दान कंदो आहे, भगवान हुननि खे इंटू 10 टाइम्स रिटर्न कंदा आहिनि। त अॼु सोमवंती उमास थियण जे वजह सां तव्हां कोई ना कोई शिव मंदिर ज़रूर वञिजो। साण ई साण अॼु जीअं नए साल जी शुरूआत थिए थी त शिव जो आसरो वठी करे ॾींहुं शुरूआत कजो। सूमर जो ॾींहुं थियण सां जॾहिं उमास ईंदी आहे हुनखे चवंदा आहियूं सोमवंती उमास। त उमास ॾींहुं जीअं अच्छी शइ दान करणु पंहिंजे वॾनि जे लाइ सुठो थींदो आहे। त अॼु पंहिंजे वॾनि जे साण साण शिव जी उपासना तमामु लाभदायक मञी वेंदी आहे। त शिवलिंग जे मथां खीर चाढ़णु तमामु लाभदायक थींदो। साण ई साण महाराज खे कुझु ना कुझु दान करणु तव्हांजे लाइ अञा लाभदायक थी थो सघे। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। त अॼु जो सवाल आहे प्रशांत जी जो, जेके चेंबूर बॉम्बे जा रहंदड़ आहिनि, ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कम में जाम अड़चनियूं थियूं अचनि। त प्रशांत जी, मां सम्झी थो सघां तव्हां जाम टाइम खां इहो फेस करे रहिया आहियो, पर तव्हांखे चिंता करण जी काई बि ज़रूरत न आहे, छो त तव्हांजी कुंडली में डिसेंबर खां पोइ जॾहिं दशा चेंज थींदी त तव्हांजे ज़िंदगी में रुकावटूं जेके अचनि थियूं उहे बि दूर थींदियूं। तेसि ताईं तव्हां हर सूमर जे ॾींहुं 5 लौंग ऐं खीर भगवान शिवलिंग ते चाढ़ींदा अचो त तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।